अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आऊं आहियां सायरा सुमरो। आऊं आहियां पिरिया गुल। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। वफ़ाक़ पारां पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतूं न वधाइण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त सूरत-हाल खे अहसन तरीक़े सां मुंहुं ॾियण जी कोशिश कई पई वञे। खणियल क़दमनि ते अमल दरामद लाइ सूबाई हुकूमतूं बि वफ़ाक़ जो साथ ॾेई रहियूं आहिनि। मुश्किल हालतनि में अवाम ताईं रिलीफ पहुचाईंदासीं। दुआ आहे त आलमी सतह ते सूरत-हाल बहितर थिए ऐं पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतनि में इस्तेहकाम अचे। पाकिस्तान पेट्रोलियम एसोसिएशन पेट्रोलियम लेवी जे मद में इज़ाफ़ी ₹40 जो हिसाब घुरी वरितो। पाकिस्तान पेट्रोलियम एसोसिएशन हुकूमत पारां अघनि में कयल वाद बि रद्द करे छॾी। अॻवाननि चयो आहे त मुतालबा तस्लीम न कया विया त 26 मार्च बाद पेट्रोल पंप बंदि रखी एहतजाज कयो वेंदो। पेट्रोल जा अघ राति जे पेट में वधाया विया, जंहिं करे पेट्रोल डीलर ऐं अवाम परेशान आहे। अवाम सां धोखो कयो वियो। ₹21 लेवी वधाया विया। असां पुछूं था त बाक़ी ₹40 केॾांहुं विया। पाकिस्तान पेट्रोलियम एसोसिएशन चेयरमैन अब्दुल समी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पेट्रोल जो अघु वधण सां असांजो फ़ाइदो घटायो पियो वञे। असां वज़ीर आज़म ऐं आर्मी चीफ खे ख़त लिखिया त ₹55 फ़ी लीटर ते वधाए अवाम सां गबन कयो वियो आहे। सिंध जे नए गवर्नर निहाल हाशमी उहिदे जो हलफ़ खणी वरितो। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत निहाल हाशमी खां सिंध जे 35हें गवर्नर जे उहिदे जो हलफ़ वरितो। गवर्नर सिंध जे हलफ़ बरदारी तक़रीब में वज़ीर आला सिंध सैयद बरात अली शाह, काबीना मेंबरनि ऐं ॿियनि अहम शख़्सियतुनि जी बि शिरकत। G7 मुल्कनि अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप खां ईरान जंग फौरी ख़त्म करण जो मुतालबो करे छॾियो। G7 मुल्कनि तरफ़ां आपनाई हरमिज़ खे महफ़ूज़ बणाइण ते बि ज़ोर। अमरीकी मीडिया मुताबिक़ G7 अख़बारनि सदर डोनाल्ड ट्रंप खां ईरान जंग फौरी बंदि करण या आपनाई हरमिज़ खे महफ़ूज़ बणाइण ते बि ज़ोर ॾिनो आहे। रिपोर्ट मूजिबि अमरीकी सदर ट्रंप जे G7 मुल्कनि जे अख़बारनि सां वर्चुअल गॾिजाणी अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान हथियार फिटा करण जे वेझो आहे। ईरान वटि हाणे का अहिड़ो आला उहिदेदार नाहे रहियो जेको हथियार फिटा करण जो ऐलान करे सघे। आपनाई हरमिज़ जी सूरत हाल बहितर थी रही आहे। कमर्शियल जहाज़नि खे ऑपरेशन्स शुरू करणु घुर्जे। असांखे इहो कमु मुकमल करणो पवंदो जीअं 5 सालनि बाद ईरान सां ॿीहर जंग न थिए। लकी मरवत में पुलिस मोबाइल भरिसां धमाको। SHO समेत 7 अहलकार शहीद। पुलिस तर्जुमान जो चवणु आहे त धमाकेदार मादो पुलिस मोबाइल भरिसां निस्ब कयो वियो हो। शहीद थियलनि में थाणे शादी खेल जो SHO सदर आज़म ऐं अहलकार शामिल। वज़ीर आज़म पारां पुलिस मोबाइल भरिसां दहशतगर्दनि जे हमले जी मज़म्मत। शहबाज़ शरीफ़ चयो आहे त पुलिस अहलकारनि ऐं सिक्योरिटी फोर्सिस जूं कुर्बानियूं रायगाह न वेंदियूं। मुल्क मां दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरअज़म आहियूं। ईरान जो इसराइल ते वॾो मिसाइल हमलो। 200 इसराइली मारिजण जा इतला। ईरान पारां मिसाइलनि जी यलगार बाद तल अबीब समेत केतिरनि ई शहरनि में सायरन वॼंदा रहिया। दुबई में अमरीकी फ़ौजी अहलकारनि जी रिहाइशगाह ते ड्रोन हमलो। इराक जे उत्तर वारे इलाइक़े मखमूर में फ्रांसीसी फ़ौजी अॾे ते बि ड्रोन हमलो। फ्रांस जो हिकु फ़ौजी मारिजी वियो। केतिरा ई ज़ख़्मी। ईरान ते बमबारी कंदड़ अमरीकी जहाज़ फ्यूलिंग दौरान इराक में किरी तबाह थी वियो। अमरीकी सेंट्रल कमांड तरफ़ां तस्दीक। ईरानी पासदाराने इनक़लाब चयो आहे त अमरीका जे एयरक्राफ्ट कैरियर SS अब्राहम लिंकन खे मिसाइलनि सां निशानो बणायो वियो। इसराइल पारां बि ईरान मथां वॾे पैमाने ते नवां हमला शुरू करण जी दावा। तहरान ऐं ॿियनि शहरनि में धमाका ॿुधा विया। अमरीका ईरान जा 58 सामूंडी जहाज़ तबाह करण ऐं 61 बारूदी सुरंगूं नाकारा बणाइण जी दावा करे छॾी। अमरीका ॾखण कोरिया में निस्ब दिफ़ाई निज़ाम थाहाड इसराइल मुंतक़िल करे छॾियो। ॾखण कोरिया जे सरकारी मीडिया अमरीका जे दिफ़ाई सिस्टम जी मुंतक़िली वारी वीडियो बि जारी करे छॾी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरानी हुकूमत जे अहम शख़्सियतनि खे मारणु अमरीका लाइ एज़ाज़ आहे। फ़ौजी, मुआशी ऐं ॿियनि तरीक़नि सां ईरान जी दहशतगर्द हुकूमत खे तबाह कयूं पिया। पंहिंजे बयान में डोनाल्ड ट्रंप चयो आहे त 47 सालनि खां ईरानी दुनिया में बेगुनाह माण्हुनि खे मारे रहिया आहिनि ऐं हाणे अमरीका उन्हनि खे मारे रहियो आहे, जेका एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। वज़ीर आज़म जी सऊदी वली अहद सां मुलाक़ात मुकमल। यकजहती भरपूर हिमायत जो अज़म। शहबाज़ शरीफ़ जद्दा में वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कई। नायब वज़ीर आज़म इसाक डार, फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर पिणु मौजूदु हुआ। खिते जी ताज़ी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल। खिते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ गॾियल कोशिशनि ते इत्तफ़ाक़।
ऑपरेशन गजबुल हक तहत पाकिस्तान जा अफगानिस्तान में कामयाब फिजाई हमला अफगान तालिबान रजीम में फितनाए खारिज जे चईं ठिकाणनि खे निशानो बणायो वियो। सिक्योरिटी ज़रियनि चवणु आहे त काबिल में 113 कोर जो इंफ्रास्ट्रक्चर तबाह कयो वियो आहे। कंधार ऐं पख्तिया में दहशतगर्दनि खे कैंपनि एयरफील्ड जे आयल स्टोरेज साइट खे निशानो बणायो वियो। पीपी शहीद भुट्टो अगवान काशिफ बागी हैदराबाद में कतल। काशिफ बागी जो कासमाबाद वारे इलाइक़े में पूनम पेट्रोल पंप भरिसां संदसि दोस्त जे फ्लैट मां गोलियूं लॻल लाश मिलियो। पुलिस लाश अस्पताल मुंतकिल कराइण बाद जांच शुरू करे छॾी। जूनियर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पारां पार्टी अगवा काशिफ बागी जे कतल जी मज़म्मत। जूनियर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो चयो आहे त काशिफ बागी जी मौत जी ख़बर ॿुधी तमामु घणो ॾुख पहुतो आहे। कंडियारो वेझो वेनी मोटरसाइकिल में टक्कर सबब नौजवान फोत। फोर्टी जे ॻोठ जुम्मो खान पवड़ जे रहवासी सनाउल्ला पुट मोहम्मद उर्स पवड़ तौर सुञाणप। हैदराबाद में मोटरसाइकिल सवार नौजवान वन व्हीलिंग कंदे फौत गाड़ी खाते वारे इलाइक़े में मोटरसाइकिल सवार नौजवान वन व्हीलिंग करे रहियो हो त ओचितो रोड ते किरी ज़ख्मी थी पियो, जंहिं बाद अस्पताल अंदर दम धणी हवाले करे छॾियो। जयपुर भरिसां रोड हादसे सबब नींगर फोत। क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार स्कूल वैन जो टक्कर लॻण सबब 6 वरियनि जो हैदर हुजण फौत थी वियो। मिरपुर ख़ास भरिसां ॿिनि मोटरसाइकिलुनि में टक्कर सबब हिकु ॼणो फोत, 3 ॼणा ज़ख्मी। फौती जे हाजी यूसुफ सुमरो तौर सुञाणप। ज़ख्मी सिकंदर बलोच, हाजी यूसुफ सुमरो ऐं रज़ाक पवड़ शामिल। बलूचिस्तान में पुलिस टोहारी ॼाणाए 3 सिंध वासी नौजवाननि खे हाफ फ्राई करे छॾियो। वारसन जो एहतजाज डेरा अलायार पुलिस गाजी खावड़ वासी नौजवान एहसान लाशारी समेत 3 ॼणनि खे गोलियूं हणी हाफ फ्राई कयो वियो। गाजी खावड़ में एहसान लाशारी जे वारसन एहतजाज वारसन चवणु आहे त नौजवान खे कूड़े मुक़ाबले में टंग में गोली हणी ज़ख्मी कयो वियो, जेको माज़ूर बणिजी वियो आहे। हिन मुतालबो कयो त वाहुर करे पुलिस खिलाफ़ कार्रवाई कई वञे। हैदराबाद में पेट्रोल जे अघ में वाध ऐं महांगाई खिलाफ़ गॾ गाॾनि ते रैली कढी अनोखो एहतजाज। कासमाबाद अवामी इत्तेहाद पारां प्ले कार्ड खणी गॾनि गाॾनि ते अलामती एहतजाज कयो वियो। अॻवाननि चयो आहे त महांगाई ग़रीब माण्हुनि जो जीअण जंजाल बढ़ाए छॾियो आहे। पेट्रोल अघनि में वाध सां महांगाई जो नओं तूफ़ान ईंदो। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में इज़ाफ़ो फौरी तौर वापसि वठी महांगाई ते ज़ाब्तो आंदो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में योम क़ुदूस जे हवाले सां रैलियूं ऐं एहतजाजी मुज़ाहिरा। जेकाबाद, कंबड़, दादू, टंडोआदम, झोल, कुंडरी ऐं नसीराबाद में रैलियूं। सकरण, नौआबाद, नवकोट, दड़ो, नसीराबाद, गढ़ी खेरो, डिगरी, ठरी मीरवाई, मिरपुर माथिलो में रैलियूं कढी मुज़ाहिरा कया विया। रैलियुनि में औरतुनि ॿारनि समेत वॾे अंग में माण्हू शरीक। ईरान मथां हमलनि जी मज़म्मत। अमरीका ऐं इसराइल खिलाफ़ नारेबाज़ी। नंग पाकर वेझो बदीनवासी नौजवान मुबैना तौर फाओ खाई आपघात करे छॾियो। 4 ॿारनि जे पीउ इकरामुद्दीन गुरगेज जो वण में फाओ खाधल लाश मिलियो। नौजवान नंग पाकर वेझो घर भातियुनि समेत मज़दूरी कंदो हो। वाक़े जो कारण मालूम न थियो।